वॻण ऐं भरपासे जे इलाइक़नि में महांगाई जो जिन बेकाबू थी बोतल मां ॿाहिरि निकिरी आयो। शहर ऐं भरपासे जे इलाइक़नि में ॻाटे टोड़ महांगाई ग़रीब मिस्किन ॾियारीदार तबिके जे माण्हुनि लाइ हिक वेले जी मानी खाइण बि ॾुखी बणिजी वई। शहर समेत भरपासे जे ॻोठनि में रोज़मरह जे इस्तेमाल जे शयुनि दाल, गेहू, खंडु, चांवर, अटे, बटालू, बसर, टमाटा, गोश्त, मुर्गी ऐं मच्छीअ तोड़े फ्रूटनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। गुरबत जे सतायल ऐं बरसाति सबबि अजनि खां बेघर थी रोडनि रस्तनि ते वेठल मुतासिरनि तोड़े ॿियनि मिस्किन ग़रीब ॾियारीदार तबिके जे माण्हुनि जा महांगाईअ सबबि बचा बुखूं काटण ते मजबूर बणियल। जियां त पूरे मुल्क जियां वॻण शहर में भी तारीख़ी महांगाई थी आहे। जेको असांजो ग़रीब मज़दूर हिकिड़ो 500 रुपया कमाए थो उहो पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र ॾाढो ॾुखियो थो उनजो गुज़रे। हिकिड़ो दवा दारूं वठे, बड़ी बीमारियूं थियूं आहिनि, किनो पाणी बीहजो आहे घरनि में, घिटियुनि में, रस्तनि में। त हाणे उहो जेको 500 रुपया कमाए थो उहो वीचारो पंहिंजो गुज़र सफ़र कीअं कंदो। माण्हू हिन टाइम में उनजो जीअण महाल थी वियो आहे। असां वफ़ाक़ी हुकूमत खे इहा अपील कंदासीं त बराए महिरबानी जेका इहा हथरादू जेका महांगाई कई वई आहे, रुपए वारी शइ 10 रुपए में पहुती आहे, इन जो नोटिस वरितो वञे ऐं सस्ताप कई वञे त जीअं हे जेको असांजो ग़रीब ॾुतड़ियल अवाम आहे उनखे रिलीफ मिली सघे। बटालू ॾिसो किथे पता आहिनि, खंडु किथे पती आहे, चांहि किथे पती आहे, टमाटा 500 रुपया किलो लॻो पियो आहे, बसर 100 रुपया 150 रुपया किलो लॻो पियो आहे। जेको वठु दुकान सो महांगो आहे। ग़रीब माण्हू फसल हलिया विया, घर हलिया विया, ज़मीनूं ॿुॾी वयूं बरसाति में, सिम खंडु हुयूं, हज़ारे एकड़ हलिया विया, नंबरनि जा नंबर ख़तमु थी विया। घर असां त रोडनि ते वेठा आहियूं, जॻहूं किरी पियूं, माल जी जॻहूं किरी पियूं। उनखे असांजी अपील आहे त कुझु सस्ता बि कनि। ग़रीब माण्हू हेॾा भाण महांगा वरितासीं, ॿिज महांगा असां 1500 किलो वरितोसीं। ॿाहिरि माण्हू लाहींदो फसल जे आसिरे आसे, फसल बि असांजा तबाह थी विया, फसल ई न बचा। शाम असां कर्ज़ लाहींदासीं, कुझु महांगाई घटि थींदी त असां लाहींदासीं न। तमामु थी आहे, तमामु घणी थी आहे। ॾिसो त रोडनि ते वेठा आहियूं, माल ॿधियूं, घरनि में कोन था रही सघूं, घर किरी पिया, हर शइ किरी पई, फसल ॿुॾी आहे, का शइ न बची आहे। ॿार बचड़ा नंढा वॾा माई मर्द परेशान आहियूं। रोडनि ते वेठा आहियूं, घरनि में कोन वेठा आहियूं असां कूड़ रोड ॾिसो था, हिकिड़ो वेलो वियूं था ॿियो खाऊं था, हिकिड़ो वेलो वियूं था ॿियो खाऊं था। छा कयूं, काॾे कयूं, पूरत कान थी पई, पैसो हिकिड़ो वियो, फसल तबाह थी आहे, ॿुॾी आहे। ॿिज भत भाण भुती विधासीं ॿिनि में, पका फसल असांजा हलिया निसरियल। अपील आहे हुकूमत खे त महिरबानी करे, हुकुमरान खे त महिरबानी करे, वॾनि साहब रफ़ीसनि खे, सरदारनि खे, हेॾा भाण भुती महांगा ॿिज महांगा वठी विधा, हाणे का शइ न बचे। असां रोडनि ते वेठा आहियूं, महिरबानी। हर शइ महांगी थी वई बाबा, फ्रूट महांगो थी वियो, हर शइ महांगी थी वई, अटो चांवर हर चीज़ महांगी थी वई, किराना महांगा थी विया। न ग़रीब किथे पचूं, किथे पची किथे पचे, ग़रीब हर शइ मरी वई वीचारो ग़रीब। ख़ुदा जे वास्ते का महांगाई को कुझु घटि करायो न त असां ग़रीब मरी वियासीं। हर शइ महांगी थी, फ्रूट महांगो थी वियो, फ्रूट साईं 100 ते हिकिड़ो सूफ़ 100 ते। छा करे ग़रीब किथे वञी किथे पचे ग़रीब। उन करे ख़ुदा वास्ते हाणे तव्हां मदीने वास्ते कुझु घटि करायो त वाह वाह, न त तव्हांजी मर्ज़ी बाबा, असां ग़रीब छा कंदासीं। वॻण ऐं भरपासे जे इलाइक़नि में वधी वियल महांगाईअ ते सिंध सरकार को बि कंट्रोल न कराए सघी, जॾहिं त अघनि ते कंट्रोल वारो इदारो पिणु रेटनि ते कंट्रोल कराइण में मुकमिल तौरु नाकाम बणिजी वियो।